नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध खे पंहिंजे हिस्से जो पाणी न ॾियण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पारां हैदराबाद में एहतजाजी धरणो हयो वियो आहे, जंहिंमें वॾे अंग में कारकुननि शिरकत कई आहे। उन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुदसिर अब्बास। जी मुदसिर, छा तफ़सील आहिनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां एहतजाजी धरणो हयो वियो आहे, जंहिंमें वॾे तइदाद में जेके कारकुन आहिनि उहे पिणु शहीद थिया आहिनि। इन धरणे जी जेका अॻुवाणी आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो करे रहियो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो हैदर चौक एहतजाजी धरणे में पहुची चुको आहे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त एहतजाजी धरणे में ज़िले सदर सगीर अहमद कुरैशी, जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद सातो, जावेद नायाब लगारी, इरफान अबरो, अंसार ख्याल, पाशा गाज़ी, बरकत सबर, आदिल जमाली समझ के ॿिया उहिदेदार आहिनि, थोरे मर्द थोरे औरत कारकुन आहिनि, उहे पिणु शरीक आहिनि। हींअर जेको आहे सो थोरी देरि में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर जेको आहे उहो हिन धरणे खे ख़िताब पिणु कंदो। जी मुदसिर, तफ़सीली ख़बरनि खां आगाह करण लाइ तव्हांजी महिरबानी।